का पोइ तुंहिंजो इलाज थींदो। केड़ो मां तो वटि ड्यूटी वठण ने बागा मार का पई मुंहिंजो फार्म भरींदे मूंखे इलाज कर मां मरां थो। कोन मरंदे, ईअं तुंहिंजो इलाज थींदो। नालो छा अथव चाचा? अबा पाड़े वारा तो मोरू मोरू सॾींदा न बाक़ी नंढपण में वॾनि वारा छा नालो रखो यादि ई कोन्हे। पोड़ा मुड़सायूं नालो मोरू। ऐं किथां जो? अबा ही जेको कब्रिस्तान आहे इन जे भर में हिकु वॾो स्कूल आहे ऐं हुते वॾो मैदान आहे। अच्छा। ऐं हुते असांजो वॾो कबीलो आहे उतां जो आहियां। माना भीली? हा हा तुंहिंजो माइट। व्हाट इज योर प्रोफेशन? प्रोफेशन इहो त साईं सदाऊं कंदो आहे, मूंखे कहिड़ी ख़बर। भला चाचा ॿ टे दर्जा पढ़ी पवा छा थी पिया? माना कम कहिड़ो कंदा आहियो कम? अबा सियारे में बर्फ़ खपाईंदो आहे। लानती खोड़ अथव। शनाख्ती कार्ड ते सुञाणप जी निशानी छा अथव? अबा क्याड़ी ते सैंडलनि जा निशान आहिनि। अच्छा। आखिरी भेरो भला फ्रूट कॾहिं खाधव? अबा साल अॻु में जी ॻाल्हि आहे, साईं यासीन दाख़िलो हॉस्पिटल में हुनखे ॾिसण वियुमि हुते के टोकरी में फल फ्रूट पिया हुतां खाधमि। अच्छा। भला सुबुह सुबुह छा खाई आयो? अबा घर में त खाधो मिलो ई कोन्हे, बाक़ी मोटरसाइकिल जा 2-3 चक्कर खाई आयो आहियां। अच्छा। भला बाथरूम घणा दफ़ा वेंदा आहियो? बाबा वेंदो त घणा दफ़ा आहियां पर रिज़ल्ट भलो ई न ईंदो। अच्छा। भला जिंदगी ज़लालत में घणा साल गुज़ारी अथव? शुक्र आहे जेतिरी बि गुज़री आहे लानताईं थुकनि में गुज़री आहे जीअं तुंहिंजी गुज़रे थी। अच्छा। वांदकई में छा खाओ? कोयला, सीमेंट, बजरी छा? अबा बसि वांदकाई में साईं यासीन जूं गारियूं खाईंदो आहियां। अच्छा। भोलड़ा भला रिश्ते में छा लॻनव? हाणे कंधे लांजा लाहे बूट वरी छिनाओ नासा निभागा मार का पवई। मां रस्ते मां अचां पियो कुते मूंखे चक पातो, मां बि हुनखे चक पातो। कुतो हॉस्पिटल में पियो थी 14 सुइयूं हणे चुको आहे। चाचा भला हिकिड़ी ॻाल्हि पोइ सां नाराज़ न थींदो? जी पुछ बा। तव्हां जॾहिं ॼाओ हो पाड़े वारनि मां कंहिं एतिराज़ त न कयो न? तूं ॼाओ है पाड़े वारनि कहिड़ो एतिराज़ कयो त मोर ॼाओ आहे पाण खे शीशे में ॾिठो आहे अथई। अच्छा। हाणे तव्हांजो फार्म भरिजी वियो, हाणे तव्हांजी थींदी ट्रीटमेंट। ट्रीटमेंट डंडनि जी मार खाराईंदे छा ने बागा? माना तव्हांजो इलाज थींदो? इलाज लाइ पोइ सवली सिंधी में ॿुधाए न भील। अच्छा। हाणे तव्हां ॿुधायो मसइलो छा आहे? बाबा घर में थी बसि अटो ख़तम थी वियो आहे, बसि पोइ आयो आहियां तो वटि। कहिड़ो तो वटि? मां राशन जी भरी वठण आयो आहियां ने बागा इलाज लाइ आयो आहियां, इलाज कर मुंहिंजो। ठीकु आहे। हाणे तव्हां आयो चाचा मुंहिंजे बाबे जो उमिरि जा हिकिड़ो पेर अथव कबर में त हिकिड़ो अथव ॿाहिरि। हाणे तव्हां खां छा मां ॻाल्हि लिखायां? योर हार्डवेयर एंड सॉफ्टवेयर बिकम ड्राई एंड योर हार्डवेयर इज कॉल्ड क्लोरोफिल। अब लानती कोन थी सवली सिंधी में ॿुधा भील। अच्छा अच्छा अच्छा। हाणे मां तोखे थो ॿुधायां सवली सिंधी में। तव्हांजो जेको हार्डवेयर आहे उन में पइजी वियो पाणी ऐं तव्हांजो सॉफ्टवेयर बि सफ़ा ख़तमु आहे, तव्हांजो रिंगू ख़तमु थी वियो आहे न। असां हुन में हाणे ग्रीस विझंदासीं ऐं उन तव्हांखे ऑयल सां धोईंदासीं, तव्हांखे घासलेट पीआरियो वेंदो। अब मां इंसान आहे को सुज़गी आहे जनरेटर त न आहियां जो तूं मूंखे घासलेट पीआरे नोबिल सां धोईंदे। अच्छा। का दवा पीती तो दवा? अब हा उहा दवा जेका नंढड़ी न आहे होती जंहिंते नंढड़ो सां यासीन जो ॿार छापियल हूंदो आहे। अच्छा। हाणे हाणे तव्हांजी दीदी चेकअप। अरे छोरा तव्हांजो दिलि धड़के ई कोन थो? बागा मार का पवई बाक़ी मां छा कूड़ थो वञा? दिलि धड़के ई कोन थो। मूंखे कहिड़ी ख़बर? पान ॾिस दिलि किथे थो धड़के? कहिड़ी ख़बर? डॉक्टर धाड़े लाने बागा मार का पवई। माना त कुछ पढ़िया गाड़ी दी दे पे बाचो गाड़ी ने ये सब कुछ बुझाए तो मैं कूड़ थो ना? ना बाचो मैं अच्छी दाढ़ी में कूड़ थो ना? ना सब कुछ बाचो बुझाए दो तो अजिंद माजिद दिल जा राज बुधनो है ना बाचो। ये सब कुछ बुझाए दो गाड़ी दी दे पे मैं चरे राजा सा यासिन जोड़ थोड़ा या अंतर खंग सफारी को क्लीनिंग करायो चाचा। हाणे तव्हांजो इलाज थी वियो, तव्हांजो हिन खां पोइ जिस्म जो पाणी बि घटि आहे। हाणे असां तव्हांखे पाणी वारी सुई लॻाराए तव्हांजे जिस्म जो पाणी पूरो कंदासीं। सुई न पाना सुई शराब पाणी खणी अचो। सुई ना सुई रिएक्शन कर दिया ना पाना चाचा सुई त लॻंदी, सुई त लॻंदी। बागो फीस भगवान नहीं ऐं ई वियो हलियो। नेक्स्ट पेशेंट। हेलो 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 केर? मरीज पे करे मरीज हेलो मरीज पे करे मरीज सामो ॾिस कहिड़ो मरीज़? सामो वेठा ॾिस त सही फोन रख, फोन कट। सब ता बंद कर। अच्छा ठीक। छा थियो आहे? कीड़ो आहे इहो त मूंखे बि ख़बर आहे, तोखे वॾो कीड़ो आहे। सब डंदन में कीड़ो आहे। रात पालक गोश्त खाधो अथई? डॉक्टर साहब ता के खबर पे घर पिनण आयो जा?
न अञा ताईं ॾंदनि में लॻल एॾी किनी धप उठ बि ॾंद ॾेखार पान खाईंदो आहीं ना डॉक्टर साहब गुटको न सोपारी ना एॾी किनी धप तोब थोरो वाट वट अञा वधीक हाँ पोइते किनी धप तोब पोइते नेक्स्ट पेशेंट अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब पहले वालेकुम भी आपसे सलाम। चेक करा के गया था अभी रिपोर्ट चेक कर अब कैसी है तबीयत अब पहले से ज्यादा खराब है दवाई खा ली थी जी नहीं डॉक्टर साहब दवाई की शीशी तो भरी हुई थी मेरा मकसद है दवाई ले ली थी जी डॉक्टर साहब आपने मुझे दी थी और मैंने आपसे ले ली थी मेरा मकसद है दवाई पी ली थी जी नहीं डॉक्टर साहब दवाई लाल थी मेरा मकसद है दवाई को मुंह से लगा के पेट में डाल लिया था जी नहीं डॉक्टर साहब क्यों आपने ही तो कहा था कि दवाई के ऊपर ढक्कन लगा के रख देना तो मैंने रख दी अब कौन सा मसला है पेट में शदीद दर्द कब से बचपन से तो फिर आज क्यों आए हो उल्टी ये कब से जब मैं 5 साल का था तो फिर आज क्यों आए हो सर में शदीद दर्द फिर ये कब से जब मैं 7 साल का था तो फिर आज के दर्द की शिद्दत ज्यादा है क्या नहीं वो तो ठीक हो गई थी जब मैं 9 साल का था तो फिर आज क्यों आए हो वही तो चेक कराने आया हूँ अच्छा तेरे ना जिस्म में बहुत सारे मसले हैं तेरे को दवाई लिख के दे रहा हूँ वो बाजार से ले लेना ओके डॉक्टर साहब दवाई कड़वी मत लिखना डॉक्टर साहब दवाई की जगह 2 किलो रसगुल्ले लिख दे वहाँ भले ये लो दवाई ले लेना अच्छा डॉक्टर साहब ओके ओह फीस तो दे के जाओ पिछले बार भी नहीं दे के गया था माना कि मैं गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल से पढ़ा हूँ मगर इतना भी पागल नहीं हूँ ये देख फरी क्लिनिक लिखा पड़ा है क्या मुसीबत है ये फरी मेरी बेटी का नाम है उसके नाम से क्लिनिक है अच्छा तो मेरे पास फीस तो नहीं है मैं एक अच्छा शायर हूँ आपको शायरी सुना दूँ अच्छा ठीक है चलो आओ मौसम का मजा चखें तमाम दवाइयाँ बच्चों के पेट से दूर रखें तुमसे मिलने की अब क्या जुस्तजू करें तबीयत ज्यादा खराब हो तो डॉक्टर से रुजू करें डॉक्टर साहब मैं शायर हूँ आप शायर नहीं है सुन लीजिए हमारी चाहत का कुछ तो ख्याल करें सिरप को अच्छी तरह हिलाकर इस्तेमाल करें डॉक्टर साहब मैं शायर हूँ सुन लीजिए दिल मेरा टूट गया जब निकली उसकी डोली सुबह दोपहर शाम एक एक गोली डॉक्टर साहब आखिरी शेर है सुन लीजिए दिल मेरा इश्क करने पर रजामंद रहेगा जुम्मे के दिन क्लिनिक बंद रहेगा क्या मुसीबत है